لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين يقيمون الصلاة. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, कुरान अजीज के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु मोमिन मुत्तकी वालों जेके निशानियां बयान फरमायो वञनि उन्हनि मां हिकु निशानी इहा आहे जो अल्लज़ीन युक़ीमून अस्सलाह। मोमिन मुत्तकी परहेज़गार अल्लाह जा मक़बूल ऐं महबूब बना उहे जेके नमाज़ क़ाइम रखंदा। नमाज़ क़ाइम रखण इहा ईमान जी निशानी आहे। नमाज़ छॾे ॾियण इहा कुफ्र नाफ़रमानी अल्लाह जी ज़ात जी बेफ़रमानी जी निशानी आहे। नमाज़ छॾे इस्लाम में नमाज ये जिस्म में वतो जिस्म जा अड़ी उजवा तने साबित ऐं सालिम रहंदा जॾहिं मथो सलामत रहंदो। मथो अड़जी वञे जिस्म बेकार जिस्म मुर्दो। ॿिया जेतिरा अमल आहिनि इहे जिस्म जे बकिया उज़वनि वांगुरु आहिनि, पर नमाज़ माण्हुनि जे मथे वांगुरु आहे। ॻाल्हि सम्झी आहे न? ऐं मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे जेतिरो नमाज़ जो ताकीद कयो आहे एतिरो बि कंहिं इबादत जो ताकीद न कयो। कुरान मजीद में अल्लाह पंहिंजे बाननि खे जन इबादतुनि ऐं सालिह अमलनि जो हुकुम ॾिनो आहे। उन्हनि मां कंहिं बि इबादत जो एतिरो ताकीदी हुकुम न ॾिनो आहे जेतिरो नमाज़ जो ताकीदी हुकुम ॾिनो। ऐसी नहीं जो मदीने वाले साईं नमाज के इस्लाम सॼो आहे, इस्लाम जो थंब सॼो आहे, ऐं नमाज़ी खे मुस्लमान सॼो आहे, ऐं जेको नमाज़ छॾे ॾिए उन खे इस्लाम खां ख़ारिज करार ॾिनो। अॼु असां वाइज़ ॿुधूं था, नसीहतूं ॿुधूं था, पर नमाज कॾहिं पढ़ूं था, कॾहिं छॾे ॾियूं था। इहो कॾहिं पढ़े कॾहिं न पढ़े इहो नमाज़ी न आहे। अल्लज़ीन वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून। उन्हनि नमाज़ुनि जे लाइ बर्बादी आहे जेके नमाज़ पढ़नि पर नमाज़ खे पसंदि न कनि। क़ुरान पाक में अल्लाह फरमाए थो इन नमाज़ुनि जे लाइ बर्बादी आहे। कॾहिं पढ़नि कॾहिं विसारे छॾनि। मुझा भाइरो, जेकॾहिं तव्हीं अल्लाह जा सच्चा फर्माबरदार बणायो त नमाज़ कॾहिं न छॾे। देश में हुजो, परदेश में हुजो, बीमार आहे, सेहतमंद आहे, कहिड़े बि हाल में आहे, पर नमाज़ छॾणी न आहे। ऐं जेतिरो अजर ऐं सवाब नमाज बा जमायत पढ़ण में आहे ऐं मस्जिद रे विखूं खणी अचण में जेतिरो सवाब आहे
एतिरो घर में नमाज पढ़ण जो सवाब आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत जे लाइ पूरी रुई ज़मीन खे सजदे का बणाए छॾियो। किथे भी नमाज पढ़ो तो नमाज थी वेंदी, पर फर्जी नमाज बा जमायत ऐं मस्जिद में अची पढ़ण जो हुकुम आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि? सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस है, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है। मदीने वाले साईं फरमाते सलातुल रजुल फिल जमाअह तुदइफु अला सलातिही फी बैतिही। घर में तो नमाज पढ़े, मस्जिद में उन्हें नमाज अदा करे तो उन्हें नमाज जो सवाब बीणो आहे। घर में नमाज पढ़े पूर्ण सवाब आहे, मस्जिद में पढ़े तो बीणो आहे। वफी सूक़िही खमसन व इशरीन दर्जा, या बाजार में पढ़े या घर में पढ़े तो उन्हें जे बजाय जेकॾहिं मस्जिद में अची पढ़े तो पढ़ंदो हिकिड़ी नमाज उन्हें के अजर 25 नमाज़ुनि जो मिलंदो। मसलन व्यापारी जी नमाज आहे, तव्हां पंहिंजे उताक में पढ़ी वरिती, पंहिंजे घर में पढ़ी वरिती, पर जेकॾहिं उहा नमाज तव्हां मस्जिद में अची पढ़ो तो घर में हिकिड़ो सवाब, मस्जिद में 25 नमाज़ुनि जो सवाब। सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं तव्हां जामे मस्जिद में अची पढ़ो तो उन हिकिड़ी नमाज जे बदले में तव्हांखे 500 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो। अल्हम्दुलिल्लाह ही जामे मस्जिद, ये जामे मस्जिद, मस्जिदुल हिदायत। तव्हां जामे मस्जिद में उहे ये मस्जिद न पर ॿी बि जिते जुमो पाबंदी सां पढ़जे तो उन जामे मस्जिद में पढ़ो नमाज त हिकिड़ी नमाज पारो तव्हांखे 500 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो। पर जेकॾहिं अल्लाह से तव्हां असां सभिनी खे इहा सादत नसीब करे मस्जिद अक़सा आज़ाद थींदी, अल्लाह ताला मुजाहिदन खे रसूल भई कामयाबी ॾींदो ऐं उहो ॾींहुं ईंदो जो वरी मस्जिद अक़सा में नमाज़ पढ़ंदासीं। मस्जिद अक़सा में नमाज़ पढ़ो, हिकिड़ी नमाज पारो 25,000 नमाज़ुनि जो सवाब। सुभान अल्लाह। ज़मान ऐं मकान जी अल्लाह वटि अहमियत आहे। ज़मान ऐं मकान। ज़मान मिसाल छंछर जो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं आहे, ज़मानो आहे, पर जुमो जुमे जी पंहिंजी अहमियत आहे, जुमे जी पंहिंजी हैसियत आहे। ईद उल फितर, ईद उल अज़हा, नई, ज़ुल्हज, ये ॾिहाड़ा आहिनि, इन्हनि ॾिहाड़नि जी वधीक अहमियत आहे। वरी इन तरह सां मकान जी पंहिंजी अहमियत आहे। तव्हांजो घर आहे, उते नमाज़ पढ़ो हिकिड़ी नमाज़, मस्जिद में पढ़ो 25, वरी जामे मस्जिद में पढ़ो 500, ऐं मस्जिद अक़सा में पढ़ो 25,000 पढ़ो, हिकिड़ी सवाब 25,000। वरी जेकॾहिं अल्लाह तव्हांखे मदीने पहुचाए, अल्लाह करे हड़नी जो पंधु मदीने थी, मदीना मुनव्वरा में मस्जिद नबवी शरीफ में नमाज पढ़ो, हिकिड़ी नमाज जे बदले में 50,000 नमाज। वरी जेकॾहिं अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾे मक्का मुकर्रमा में जेका मस्जिदुल हराम आहे, जिते बैतुल्लाह शरीफ आहे, अल्लाह जो घर आहे, काबतुल्लाह करीम आहे, उन मस्जिद में नमाज पढ़ो त हिकिड़ी नमाज जे बदले में तव्हांखे 1 लख नमाज़ुनि जो सवाब। सुभान अल्लाह। हिकिड़ी नमाज थी वेंदी,
पर हिकड़ी नमाज पाण जे लख नमाज में सवाब मिले जवाब ॾियो सुभान अल्लाह माण्हू पुछंदा मदीने छो था वञो मके छो था वञो उन वीचारनि खे ख़बर कोन्हे साईं फरमाए त मुंहिंजी मस्जिद नबवी में जेको अॼु नमाज़ पढ़े हिकड़ी नमाज़ पढ़े उनखे 2 हजनि जो सवाब कुतिबलहु हज्जतान मबरूरतान हज उहे जेके नेकी वारा मक़बूल हज में हिकड़ी नमाज जे बदले में 2 हजनि जो सवाब ता समझो था जेकॾहिं मके में हो मदीने शरीफ में हो मस्जिद अक़सा में हो या तो वॾी साध था भला उहा मुयसर न आहे त पंहिंजे ॻोठ जी जामे मस्जिद उन में नमाज़ पढ़ो ऐं सरकार फरमायो आहे त अनहु इज़ा तवद्दा फअहसन अलवुदू को माण्हू नमाज जे लाइ वुज़ू थो करे पर ठाहे सुहिणी तरह सां वुज़ू करे थो सुम ख़रज इला सलाह को मस्जिद बिखूं भरे निकिरे थो ला युखरिजुहु इला सलात उन जे घर मां निकिरण जो ॿियो को बि सबब न आहे सवाइ मस्जिद में वञण जी मिसाल अॼु हिदायताबाद में आयो असां नमाज़ पढ़ी अचां ऐं हिते प्रोफेसर ईंदो इन जे कर्ज़ रोब आहे वठूं अचां कर्ज़ वठी ईंदुसि नमाज़ थी वेंदी 2 मक़सद थी विया पैसा वठूं अचां ऐं नमाज़ पढ़ी साईं फरमाईंदा ईअं ख़ालिस मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ निकिरे त लम यखत खतवतन इल्ला रुफ़िअ लहू बिहा दरजा व हुत्ता अनहु बिहा खती जेका विख खणंदो हर विख जे बदिले में उन जो गुनाह बख़्शबो उन जो दर्जो बुलंद तो ये इंतजाम जो लिखवाए होंगे ये सुभान अल्लाह असुर तो सुवाई को जो लोग बजाने कश्मीर में जितने हिंदे अभी ये नमाज पढ़ाने हिदायताबाद में कितनी भी खुदी दी हर विख के बदले में हिकड़ी नेकी लिखबी एकड़ो गुनाह भेटो जो जिथों आयो जेतरो जो बंदा उन जे लाइ ओतिरियूं विखूं लिखबियूं हर विख जे बदिले गुनाह भेटबो हर विख जे बदिले दर्जो बुलंद सुभान अल्लाह फ़ैदा सल्लल्लाहु लम तज़िल मलाइका तुसल्ली अलैहि मा दामत मुसल्ला नमाज पढ़ी वरी उन ही जाए ते मस्जिद में वेठो आहे तड़ तकड़ न भज डुक न बल्कि मस्जिद शरीफ में वेठो हुजे साईं फरमाइनि था त अल्लाह जा मलाइका उन जे मथां सलात कंदा सुभान अल्लाह नमाज पढ़ी पहिरीं सोनी तरह वुज़ू कई पोइ मस्जिद जे पंध आयो ॿियो को गर्ज़ न त सवाइ नमाज़ अदाई हाणे इन खे विख जे बदिले में गुनाह बख़्शबो नेकी मिलंदी दर्जो बुलंद थींदो पर जेतिरी देर मस्जिद पाक में वेठो रहियो अल्लाह जा मलाइका उन ते सलातुन पिया पढ़ंदा फरिश्ता उन जा दुआऊं पिया घुरंदा छा चवंदा अल्लाहुम्मा सल्लि अलैहि अल्लाहुम्मा रहमहु या अल्लाह इन ते रहमत मोकिल या अल्लाह इन ते रहम फरमा या अल्लाह इन जा गुनाह माफ़ फरमा ए मुंहिंजा मौला ए मस्जिद में आयो आहे इन जा गुनाह माफ़ कर मलाइका दुआ घुरंदा केस ताईं जेसीं उन जाइ ते वेठो आहे ते नमाज़ पढ़ी मोटी वनी घर दे पहुंची न साल जी ज़ियारत पर कौन दई बाकी सवाब कोन ठीक है ना उन्हें के भी सब सवाब है जेकर पर हक लाल जी साल उन्हें के दिसे दी वो जो सवाब पर मस्जिद में जितनी देर तवी बैठा हो ना अल्लाह जा मलाइका ता दे हक में दुआ ता कुरान ता की सलात ता पढ़न ता ने मथा अल्लाह जी रहमत की बरकत जो रसूल सुभान अल्लाह
वला यज़ाल फी सलातिन मुंतज़िर सलाह जैसी तई मानू नमाज के इंतजार में बैठो आ तैसी तई नमाज में ये गल समझण दिया मुझे ध्यान करो तवा जेडी मल घर में जा निकतो न नमाज की नियत सां तो बस निकरण का वठी ता नमाज में आयो अजो ता नमाज वारो को निकली अजो न तड़ तकड़ न कयो जल्दबाजी न कयो इत्मीनान सां जो ता नमाज में आयो ता जो सवाब नमाज वारो वरी मस्जिद शरीफ में आया मुल्ले बेचारे के देर थी गई मुल्लो 15 मिनट लेट से आयो साईं फरमायो तो तकड़ न कयो जैसी कई नमाज के इंतजार में बैठायो तो नमाज में जो नमाज वारो सुभान अल्लाह अल्लाह चाचे वसीम भी है अल्लाह सुभान अल्लाह समझो दार हां तवा जैसी ते नमाज के इंतजार में बैठा हो तो नमाज में सुभान अल्लाह घर में निकतायो तो नमाज में तकड़ न कयो भजो टको न ईमान न भजन आला रुकू में पहुंचो न कात निकरी दी भजन आयो कुबा कुबा थी आई अल्लाह पुत्र किया जल्दबाजी ठीक ना है सुकून सा जो तुम्हारे बच्चों हिसाब लिखी रहे ऐ साईं फरमायो त वफी रिवाया यक़ूलून अल मलाइका अल्लाहुम्मा इग़फिर लहू अल्लाहुम्मा तुब अलैहि मा लम युहदिस मा लम युहद्दिस जेको नमाज के इंतजार में की मस्जिद में बैठो आ के ईज़ा न पहुंचाए के साथ दुनियावी गाल मोल न करे मलाइका कर मौला इनते रहम कर जाए मौला इनका गुनाह माफ कर जाए मौला इनका दर्जा बुलंद कर जाए मलाइका दुआ कर वक्त न करे हिकड़ो की जे ईज़ा न पहुंचाए दुनिया की गाल बोल खुदा कुछ कर न समझो ना हिकड़ो के ईज़ा न पहुंचाए हां सब ये मानू विद्या में जाने बाल होचे ओ लताड़ी दो कंधन का और आगी दो ओ मानू हथ ये पे बैठो आ हाथ ये आगी रो न लता के ने पैर रखे जैसे उनके ईज़ा दो जी अकियो बे के ईज़ा दई के दूध में पेरी से में वना इने के अजर न मिलंदो इने के मलाइका सलात कोन पढ़ंदा जिथे जा मिलिया उते मिलियो ऐ जे मन मस्जिद में अचो न हिकड़ा ओ पढ़ते में ना जमात में तो पाणे में भरती वेंदो आखिर में वेंदा हिकड़ा वरी सफा में वेंदा या वरी देर साईंदा तो चीर का ओ अजी जाते वेंदा उसूल सीखो ये मस्जिद में जो ना तो पहली से पढ़ो जैसे पहली से न भरिया तो सीधी से पढ़ो न वरी को एकरा पहली से भरती हुआ तो बी से पढ़ो बी से भरती हुआ पी से पढ़ो जी बार इंदा बनो ना तो पहली से भरंदा बनो और जिथे ता के जाए क्या करता समझिए अमल कंदो वाले को मानू के गर्दन न फला के मानू के मथा ओरा के न मानू के कंधन का लतूं बेहम कराए मथो न लताड़े जो इन सां जो अजर ता जो सवाब खत्म थी सुभान अल्लाह समझ में आई मदीने वाले साईं फरमायो मन तवद्दा फअहसन अलवुदू जे माण्हू वुज़ू कयो पर ठाहे इन हथ चङी तरह धोए हथ जो आंगन जो फिलाल करे चङी तरह सां हथ धोए वरी गुरड़ियूं करे चङी तरह सां करे मुंहुं धोए ईअं न त हे पासा सुठा पिया आहिनि
हेॾो ॾाढी सुकी पई आहे ऐं हितां पंहिंजो ईटे जो ज़रो सुको पियो आहे, ईअं न सुहिणी तरह सां धोए हेॾो ठूठ सुकी पई आहे, ईअं वुज़ू न थींदो। वुज़ू करे ठाहे सुहिणी तरह सां वुज़ू करे ऐं साईं फरमायो सुम ख़रज आमिदन इला सलाह, वो नमाज़ जे इरादे सां निकिरे मस्जिद शरीफ़ जे फ़इन्नहु फ़ी सलाह। हाणे जीअं घर मां निकितो आहे ईअं नमाज़, ईअं न चए त मां घर में बीठो आहियां, ईअं न चए त मां गली में आहियां, ईअं न चए मां वुज़ू खाने में आहियां, न बस घर मां निकितो आहे वुज़ू करे मस्जिद जे लाइ नमाज़ जी नियत सां निकितो आहे, इहो नमाज़ मंझि आहे। ऐं सरकार फरमायो फ़इन्नहु युक्तबु लहू बिइहदा ख़ुतवतई हसनतुन व युमहा अन्हु बिलउख़रा सय्यअह। ॾिसो माण्हू ॿ विखूं हूंदियूं, हिकिड़ो पेर मथे ॿियो हेठि, साईं फरमायो मथे पेर खणंदो उनजा दर्जा वधंदा, हेठि पेर कंदो उनजो गुनाह मिटंदो, मथे पेर कंदो उनजो दर्जो वधंदो, हेठि पेर कंदो उनजो गुनाह मिटंदो। हाणे जेतिरियूं विखूं घणियूं भली ॿार वकल करे अचे, जेतिरियूं विखूं घणियूं ओतिरा दर्जा वधीक मिलंदा, ओतिरा गुनाह वधीक मिटंदा। बस त कोन्हे न तव्हांखे असां हिकिड़ा असहाबी हुया बनु सलेमा कबीले जा, मस्जिद नबवी जे पासे में कुछ घर खाली थिया, कुछ माण्हू नंढो खणी विया, उहे घर खाली थिया त हुननि जा बनु सलेमा जा घर जेकी वियासीं मदीने मस्जिद नबवी शरीफ़ खां तक़रीबन 2-2.5 किलोमीटर परे, वो माण्हू घर ॾिसी आयो, 2-2.5 किलोमीटर अचणु वरी 2-2.5 किलोमीटर वापसि वञणु, मसलन 2 किलोमीटर ॿधो, अचण जा 2 किलोमीटर, मोटण जा घणा थी विया, हर नमाज़ 4 किलोमीटर पंधु करणु। उन्हनि जो यार सिलाए कलाक खाली थिया मस्जिद नबवी जे वेझो, असांखे मोकिलिजो त असां हिते रखड़ो खणी अचे मस्जिद जे पाड़े में वेहूं त 16 थींदासीं। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो त पंहिंजो विखूं छो था घटायो, पंहिंजो सवाब छो था विञायो, जेतिरियूं तव्हांजूं विखूं घणियूं ओतिरो तव्हांजो अजर ऐं सवाब घणो, ओतिरो तव्हांखे अल्लाह वटो इनाम वधीक। चयो या रसूल अल्लाह असां उते ठीकु आहियूं, पंधु कंदासीं सवाब। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां जुमो पिण हिते आहियो, केरु तव्हांखे पुछे थी भला कोटड़ी में ॿियूं मस्जिदूं खुटियूं आहिनि, हिदायताबाद था वञो, चांवर गुदाम ॾे था वञो, छो तव्हां हुनखे हदीस ॿुधायो, जेतिरो असांजूं विखूं घणियूं ओतिरा असांजा अजर घणा, सवाब घणा, दर्जा घणा, गुनाह घणा मिटंदा। सौदो सस्तो महांगो थियो, फ़ाइदो या नुक़सान। ऐं जेको पंधु हलो था न इहो सिहत जे लाइ सुठो। शुगर जो बीमार पंधु करे उनजी शुगर घटिबी, दिलि जो बीमार पंधु करे उनजी दिलि जा वाल खुलंदा। जेकॾहिं को माण्हू ब्लड प्रेशर जो बीमार आहे, पंधु करे उनजे ब्लड प्रेशर खे फ़ाइदो थींदो। 70 बीमारियुनि जो इलाज अथव पंधु करणु। घणो? 70 बीमारियूं। इलाज कहिड़ो? पंधु, पैदल हलणु। वेठा थी हाणे हितां कुर्सी ते वञणो आहे न, 5 कलाक वेठो हूंदो त या गाॾी अचे ठटे खां उन ते चढ़ा। अरे हीअ बीठी आहे कुर्सी त 2 विखूं हिते, हिकिड़ी हिते बि हुते। माण्हुनि मां पंधु हलणु मोकिलाए वियो आहे, इन जे करे बीमारियूं वधी वियूं आहिनि, बीमारियूं वधी वियूं आहिनि। महिनत मुशक़त माण्हुनि छॾे ॾिनी आहे, इन जे करे बीमारियूं वधी वियूं आहिनि। तव्हां पंधु हलो, मस्जिद भली परे हुजे, विखूं भरियो, तव्हांखे अल्लाह ताला वटां अजर ऐं सवाब बि मिलंदो, सेहतमंद बि रहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इदा तवद्दा अहदुकुम फी बैतिही सुम्मा अतल मस्जिद, जे माण्हू पंहिंजे घर में वुज़ू कयो,
मस्जिद में वुज़ू खानो आहे उते भी थी सके थी पर असल मज़ो त न आहे जॾहिं घर मां वुज़ू करे पाक थी पोइ मस्जिद में मस्जिद सां बि रिआयत थी वेंदी हुनजे पाणी जी बचत थींदी ऐं तुंहिंजे घर में वुज़ू कंदे त इहो वुज़ू ख़ुदि नूर आहे तुंहिंजो घर नूर वारो थींदो ऐं जीअं घर मज़ा पाक साफ़ थी निकिरंदे त उतां खां वठी अलाह जा मलाइक तो ते सलातूं पढ़ंदा ईंदा सुभान अल्लाह साईं फरमाइनि था तुम अतल मस्जिद कान फी सलाह हत्ता यर्ज हाणे इहो घर मां जीअं निकितो आहे वरी मोटी जेसी घर नथो पहुचे तेसी ताईं इहो यको निमाज़ में अचण त निमाज़ में आहे अचण त निमाज़ वारो अजुर ई सवाब आहे पर जॾहिं मां निमाज़ पढ़ी मोटे थो न इहो मोटण बि जो निमाज़ में ई मलाए करे तव्हांखे सम्झ में अचे थी ॻाल्हि अलाह ख़ुशि कंदो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजे आका फरमायो सोने सरदार मदीने वारे साईं फरमायो ॾाढी कम जहिड़ी हदीस आहे मन तवद्दा फअस्बगल वुदू जे माण्हू वुज़ू कयो पर ठाहे ठाहे सुहिणी तरह सां वुज़ू कयो सुम मशा इला सलातिन मक्तूबा पोइ उहो फर्ज़ी निमाज़ जे लाइ मस्जिद ॾे विखूं खणे थो फसल्लाहा माल इमाम पोइ इमाम सां गॾिजी निमाज़ पढ़े थो गुफ़िर लहू ज़ंबुहु उनजा पोयां सभई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾे थो फ़ाइदो थियो या नुक़सान जी जमात सां नमाज़ पढ़ो विखूं मस्जिद ॾे खणो अल्लाह जे दर ते हाज़िरी ॾियो पोइ ॾिसो त अल्लाह तव्हां सां कहिड़ी महिरबानी सम्झो था ऐं निमाज़ में जेॾी महिल तव्हां पहुचो था न त सरकार फरमायो आहे त जेॾी महिल नमाज़ पढ़ो था हेॾे होॾे न वॼायो ये ॻाल्हि सम्झण जी आहे इन बीमारी में घणा मुब्तला आहिनि ये नमाज़ पढ़ंदा अल्लाह ये आदत आहे माण्हू पहिरियों खड़ो पहुचे त ईअं ॾिसी वठो न वराए ईअं मथे ॾिसंदो वरी उहो भित में शीशा या को ख़त को लिखियल आहे या कोई इश्तिहार लिखियो हुजे उहो बि पढ़ंदो तूं निमाज़ पढ़ इश्तिहार ठाहिया अल्लाह सरकार फरमायो आहे त जेॾी महिल तव्हां निमाज़ में आहियो ओॾी महिल तव्हां पंहिंजे अल्लाह जी हाज़िरी में आहियो पंहिंजे रब जी हाज़िरी में आहियो लोणो न वरायो हेॾे होॾे न आहियो ऐं निमाज़ में कंहिंसां ॻाल्हाइण या का गुफ़्तगू करणु इहा त जाइज़ कोन्हे निमाज़ में कंहिंसां ॻाल्हाइण ॿोलाइण जाइज़ न आहे पर हेॾे होॾे वाझाइण बि दुरुस्त न आहे पर हिकिड़ी अजीब हदीस आहे अजीब रिवायत मुझे ध्यान किया मां तव्हांखे हदीस इमाम बैहक़ी शुअबुल ईमान में रिवायत आंदी आहे मदीने वाले साईं फरमायो त जेकॾहिं मां मोहम्मद करीम निमाज़ पियो पढ़ा निमाज़ पढ़ंदे सूरत फातिहा पियो पढ़ा सोमाणी जी निमाज़ हुजे सूरत फातिहा जी तिलावत पियो कयां निमाज़ दौरान मुंहिंजो बाबो अची वञे या मुंहिंजी अम्मड़ अची वञे सुभान अल्लाह साईं जन अञा अम्मा जी जे पेट में हुया त बाबो साईं वफ़ात करे सुबुह जो बाबो अब्दुल्ला साईं
साईं जन अमड़ के पेट में हुआ बाबो पर्दो फरमायो वरी साईं जन की उम्र 6 साल हुई अमड़ जी जन वफात करे हुजूर जन पंजे बाबा जानी की कुन ॾिठो विलादत मान रेलत करे चुको हुयो ऐं अम्मा साईं जी उम्र 6 साल हुई अम्मा रेलत करे वई तो साईं जन पंहिंजी अमड़ जो प्यार बि कोन ॾिठो पंहिंजे बाबा जो लाड बि कोन ॾिठो साईं फरमाइनि था त जेकॾहिं मां निमाज़ पियो पढ़ां सोमाणी की नमाज में हुजा ऐं सूरत फातिहा पे पढ़ा ऐं मुंहिंजो बाबू अची वञे या मुंहिंजी अमड़ अची वञे ऐं मूंखे सॾु करे या मोहम्मद मुंहिंजी अमड़ मूंखे सॾु करे उहो मुंहिंजा बच्चा मोहम्मद साईं फरमाइनि था त कसम रब जी ज़ात जो मां निमाज़ में चवांस लबे जी चवाए अम्मा जी चवाए अम्मा जी चवाए मदीने वाले साईं उम्मत खे सेखारियो त पंहिंजे अबे अमड़ जी हेॾी इज़त हेॾी ताज़ीम हेॾो एतिराम ताकि निमाज़ में अम्मा सिद्ध थी करे सरकार फरमाइनि था मां उनखे निमाज़ में चवां जी चवाए आहे न पीउ मां जो शान ऐं आहे न हुजूर जी अमड़ जो शान आहे न मदीने वारे साईं जे बाबा साईं जो शान मकाम आला बुलंद बाला अमड़ नबी जी शान वारी जई झोलीअ में नबी निपायो जई अम्मा मथाए मकाम वारी मकाम आला बुलंद बाला मकाम अमड़ नबी जी शान वारी कुझु खुदा जूं जहीं जे हथ में उहो मोहम्मद अमड़ जी हंज में कुझु खुदा जूं जहीं जे हथ में उहो मोहम्मद अमड़ जी हंज में लगाए सीने अली मदीने लगाए सीने कसम संूरी जहान वाली मकाम आला नबी से जब मुझे कोई शेर याद कयो अल्लाह करो ताजी सिफारिश थी चयो नबी सही नमाज में जे हो जाए मुझी अमड़े पुकारे नमाज ट्रोड़े चमास जियो जियो अमड़ आए दे मकाम वारी जहीं झोलीअ में नबी निपायो अमानत आहे अमान वारी सुभान अल्लाह जमाल वारी कमाल वारी अमड़ नबी खुश खिसाल वारी हुआ बच्चे पे मिसाल वारी हुआ अमड़ दया ध्यान वारी
निपायो अमान मताए अमान वारी सुभान अल्लाह आगे की दावत दिया ये आचर में मुझसे जो बियो आचर जो यानी नहीं मार्च आचर जो तीन दरगाह साले आवाज़ इंशाल्लाह मुझे मदीने वाले साईं जे अबाणन जो भी आड़ता कुछ बुधो तो जो मकाम चाहे दर्जो चाहे मर्तबो चाहे सुभान अल्लाह ताने बुधो नो जिंदगी गुजरिया मदीने वाले साईं जे अबाणन जो शान अचे बुध इंशाल्लाह तांगे दावत इंशाल्लाह बोला इंशाल्लाह अल्लाह कृष्ण ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान तो के बेइंतहा दादला दर्दना ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान सोजन तुझो नूरे नजर सुहा सर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी दी अमान ओ कुनल दी अमान ओ मिठल दी अमान घर हो पागे वतो जानिया जनम केदा कातिर करम नूर जाईना ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान तो जो लखते जिगर पे करे नूरवा तो जो लखते जिगर पे करे नूरवा नूर मशहूरवा बिल यकीन मोमिना ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सिद्दीको सफा सदके तो ताज़मा ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान ओ नबी दी अमान सुभान अल्लाह साईं फरमाया तो जेकरे मां नमाज में उजा सूरत फातिहा पे पढ़ो उनी अमल मुतसल करे त चवा जी चवा मां जी चवा यानी पीउ मां जी इज्जत ताज़ीम एतिरा एड़ो वॾो ऐं जॾहिं नमाज में बिहो त ॿिए पासे ॾे मुतवजह न थियो हेॾे होॾे न निहारियो हेॾे होॾे न वाजायो बल्कि अल्लाह ॾे मुतवजह थियो छो त नमाज़ वारो पंहिंजे रब जे हुज़ूर में बीठो अल्लाह सां कहिड़ो ॻाल्हियूं थो करे वो क़ुरान तो पढ़े न नमाज में कहिड़ो पंहिंजे मालिक सां कचहरी थो करे तव्हां सम्झो था त नमाज जे दौरान सरकार फरमाइनि था त अल्लाह ॾे मुतवजह थी बीहो जेॾीमहिल तव्हां नमाज पढ़ी दंग कंदव त अल्लाह तव्हांजे हड़नी गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे ऐं मदीने वाले साईं फरमायो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल अबअदु फल अबअदु मिन अल मस्जिद अअज़म अजरा मस्जिद का जो घर जेतरो परे जेतरो तीर को उन सवाब ओतरो घणो
ज़ाहिर आहे जेको जेतिरो वेझो हूंदो उन जो ओतिरियूं विखूं घटि ॿियूं ऐं जंहिंजो घर जेतिरो परे हूंदो उन जो ओतिरियूं विखूं वधीक थींदियूं उन जा ओतिरा अजूरा सवाब वधंदा सुभान अल्लाह इन जे लाइ मुंहिंजे आका फरमायो इन्नमा फअल्त लितुक्सिर खुताय फी तलब अस्सलाह हिकिड़ो असाबी ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे त मां मदीने वारे साईं सां गॾु पियो वञा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन नंढड़ा नंढड़ा कदम पिया खणनि हिकिड़ो माण्हू ॿिरां भरींदो आहे तेज़ वेंदो आहे वॾियूं विखूं खणंदो आहे त मुफ़ासिलो घटि थी वेंदो आहे यानी विखूं घटि पियो वञे मुफ़ासिलो त ओतिरो ई हूंदो पर विखूं घटि थी वेंदो वॾी बिरांग भरींदो पर जेकॾहिं नंढियूं विखूं खणंदो त हिकिड़ी विख जूं ॿ विखूं थी सघनि जी हज़रत ज़ैद बिन साबित चए त हुज़ूर जन हलनि नंढियूं विखूं मूं अर्ज़ कई या रसूल अल्लाह इहो छा थियो सुणो ईअं छो था कयो असाब जूं निगाहूं जो हज़ूर जी हर शइ खे नोट कंदा हीअं साईं छो कयो हीअं छो था फरमाए छो त अल्लाह जो नबी आहे रब जो रसूल आहे जो कंदो आहे अल्लाह जे अमर सां कंदो विक्रम पंहिंजी मर्ज़ी सां खणंदो आहे अल्लाह जे अमर सां असां बि पुछो या रसूल अल्लाह जी भला नंढियूं नंढियूं पिया खणो पर फरमाए हिन जे लाइ त मुंहिंजूं विखूं सवायूं थियनि सवायूं समझो था मस्जिद सां दिल लायो मस्जिद में घणियूं विखूं खणो मस्जिद में वेहो मस्जिद शरीफ अल्लाह जे घर में वेही चार घड़ियूं अल्लाह जे दर ते वेहो अल्लाह जी रहमतुनि जा हिस्सा हासिल कयो अल्लाह ताला जे निशान शान असांखे अमल जी तौफीक नसीब फरमाए बारक अल्लाह ली व लकुम फिल कुरान अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फीहि मिन आयात व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह अल-अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम